नाज़रीन चवंदा आहिनि त ॿियनि खां जीअण जी ज़िंदगी आहे ऐं इन ई चवणी ते पूरा लहनि था त करूंडी जा हजम पूरा लहनि था। जेके हर ईद ते जेके करूंडी जा ग़रीब ऐं पोरियत माण्हू उन्हनि जा जेके पोरियत माण्हुनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि जा मुफ़्त में वार ठाहिनि था। हिन भेरे बि उन्हनि हिकिड़ी कैंप लॻाई आहे जंहिं ते जेके ग़रीब ॿार पहुता आहिनि उन्हनि जा मुफ़्त में वार ठाहिया पिया वञनि। ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते कैंप ते पहुतल मासूम ॿारनि सां ऐं कैंप लॻाईंदड़ जेके हिते हजाम आहिनि उन्हनि सां ॾिसंदनि छा चवणु आहे। जी असां वार ठाराया आहिनि, इहे असांजा करूंडीअ जा हजम जिन असांजा वार ठाहिया आहिनि। असां ग़रीब आहियूं, असांजे मुफ़्त में वार ठाहिया अथनि, असां पैसा न वरिता आहिनि, तंहिं करे असांखे ॾाढी ख़ुशी आहे। बसि आजमन खे असां सुठा वार ठाराया अथनि, ग़रीबनि खे मुफ़्त में तमामु बहितरीनु ठाहिया अथनि। असांजा हजमन वार मुफ़्त में ठाहिया आहिनि। असांजा वार वॾा थिया तंहिं करे हिते कैंप अॼु करूंडी शहर में कैंप लॻी आहे त इहो असांजा वार कटराइण आया आहियूं। हजाम आहिनि हिते VIP भला हजाम आहिनि त हिते असां वार कटराइण आया आहियूं। मुफ़्त में असां वार कटराइण वार कटाइण मुफ़्त में सही है। असां तकरीबन हर साल असां कैंपूं हणंदा आहियूं वारनि जूं फ्री मुख़्तलिफ़ स्कूलनि में, पर हे असां हिकिड़ी ओपन कैंप पहिरियों चक्कर हई आहे शहर में ऐं नौजवान एहतियातनि हई आहे। जहिड़ी कैंप असांखे सभिनी हजमनि खे चयो आहे, पर असांजे ग़रीबनि जा जॾहिं वार ठाहियूं था असांखे दिली सुकून मिले थो। असां इंसान जी जहिड़ी ख़िदमत कयूं था, चवंदा ॿियनि जे लाइ बि जहिड़ो रहणु खपे ऐं इन खां बहितर असां पंहिंजो जिस्म जी हिकिड़ी ख़ैरात बि आहे, ज़कात बि आहे ऐं असां पंहिंजे पाण खे ख़ुशी महसूसु कयूं था जॾहिं इंसान जी ख़िदमत कयूं था। ऐं असांखे इन्हनि खां बहितर ॿियो कमु नथो लॻे सुठो। असां हिकिड़ो चकर हयोसीं कैंप, हाणे असांजी दिलि चवंदी आहे त असां रोज़ु कैंप हणूं, असांजी एतिरी दिलि खे सुकून थो मिले। ईद हली रही आहे, असां इन खे कोन ॾिसूं करे असां ग़रीबनि जा वार ठाहिण आया आहियूं। असीं इहा ग़रीबनि जी ज़रूरत जे करे असीं वार ठाहे रहिया आहियूं। हीअ करूंडी में कैंप ईअं असीं वरी अॻे साल बि इंशाअल्लाह ईअं कंदासीं, कैंप हणंदा रहंदासीं। ॿारनि जा फ्री में वार ठाहिण आया आहियूं। असांखे दिली सुकून थो मिले ॿारनि जा वार ठाहे। असां हूअं बि जेको आहे फिलाई कमु कंदा रहंदा आहियूं। 500 खां 1000 रुपए ताईं असां ॾियारी जेको आहे खणंदा आहियूं। ग़रीब ॿार मासूम जेके पंहिंजे वारनि जा पैसा नथा करे सघनि उन्हनि जे लाइ हिते अरेंजमेंट कयो वियो, कैंप लॻाई वई, कैंप जो सामान मुहैया कयो वियो। सभिनी दोस्तनि गॾिजी करे इंशाअल्लाह ताला सभई रहंदा तावन कंदा रहंदा आहिनि। ऐं ख़ुशूसन इहो उस्ताद अकरम या उनजी टीम जेको हजमन पंहिंजो टाइम हिन ईद जे दौरान कढी करे ग़रीबनि जा फ्री में वार ठाहे रहिया आहिनि। तक़रीबन 200 खां मथे नंढड़नि वार ठाहे रहिया आहिनि। भाई ॿुधाए पियो 300 जे लॻभॻि थी चुका आहिनि, पर जेतिरा बि आहिनि अल्हम्दुलिल्लाह ही तमामु वॾो कमु आहे, ख़ैर जो कमु आहे। अल्लाह ताला हिननि खे अजर अज़ीम अता फ़रमाईंदो ऐं इंशाअल्लाह ताला ये जेके असांजी टीम आहे उस्ताद अकरम जी ऐं नौजवान इताद वारनि जी इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला हिनजी कोशिशूं कामयाबु फ़रमाईंदो। हीअ असां हर साल कैंप हणंदा आहियूं। असांखे ॾाढो दिली सुकून मिलंदो आहे। सॼो साल असां पंहिंजे कारोबारनि में हेॾे होॾे मुहैया हूंदा आहियूं, पर जेकॾहिं साल में असां हिकिड़ो ॾींहुं बि इंसान ज़ाती ख़िदमत कंदा आहियूं त ईअं चवंदा आहियूं असां सॼो साल सुकून जो गुज़ारो आहे ऐं ॾाढो असांखे मज़ो ईंदो आहे इंसान ज़ात जी ख़िदमत करण में। असां 300+ ॿारनि जा वार ठाहिया आहिनि। 340 ॿार थींदा जंहिंजा वार ठाहिया आहिनि। अञा कैंप हले पई, कुझु ॿारनि जा जेके रहियल आहिनि उहे वार ठाराईंदासीं। असांखे तमामु घणो दिली सुकून मिलंदो आहे जॾहिं असां कंहिं ग़रीब जी मदद कंदा आहियूं। हीअ असां माली सहायता जे लाइ कैंप हणाई आहे त असां कंहिं ग़रीब जा वार ठाराईंदासीं। हर ग़रीब ईद करे सघंदो। जीअं नंढिड़ो ॿारु चवंदो आहे त बाबा मां बि ईद कंदुमि, उन रिवायत त असां हीअ कैंप हणायूं था त जीअं ग़रीब बि ॿियनि पहुच वारनि सां गॾिजी ईद मल्हाए सघनि। ग़रीब ॿारनि जा वार ठाहे रहिया आहियूं। उते हिते असां तक़रीबन 15 हजमनि जी सेकार सां असां टीम करे ऐं ग़रीबनि जा वार ठाहियासीं। जी नाज़रीन, तव्हां हितां जे हजामनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। हिन जो चवणु आहे हीअ जेका कैंप असां लॻाई आहे इहा नौजवान इताद जे ताउन सां लॻाई आहे। हजामनि जो वधीक चवणु आहे त असां जेके ग़रीब पोरियत ॿारनि जा जेके या ग़रीब मासूम ॿारनि जा जेके वार मुफ़्त में ठाहींदा आहियूं असांखे दिली सुकून मिलंदो आहे। हिननि वचन कयो आहे त हर ईद ते हीअ कैंप लॻाए ऐं ग़रीब ॿारनि जा जेके वार आहिनि उहे मुफ़्त में ठाहींदा। कैमरामैन वासिफ़ सां गॾु अब्दुल रहमान चांग, टाइम न्यूज़ करूंडी।